बी अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शहजील इनाम मेमन चयो आहे त कूड़े लॉन्ग मार्च खां इतिहादी हुकूमत न इमरान ख़ान पाण घबरायल आहे। शहजील इनाम मेमन जो चवणु आहे त PTI जे ड्रामे मार्च खे अॼु 20हों ॾींहुं आहे, पर 380 किलोमीटरनि जो शार्ट फ़ासिलो तय न करे सघियो। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त PTI ऐं इमरान ख़ान खां मुतालबो करियूं था त GT रोड ते जारी पंहिंजो सर्कस ख़तमु करियूं। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे वाकिंदासीं। सिंध जे सुद समा वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त कूड़े लॉन्ग मार्च खां इतिहादी हुकूमत न इमरान ख़ान पाण घबरायल आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त PTI जे ड्रामे जे अॼु 20हों ॾींहुं आहे, पर 380 किलोमीटरनि जो शॉर्ट तय न थी सघियो आहे। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त PTI ऐं इमरान ख़ान खां मुतालबो करियूं था त GT रोड ते जारी पंहिंजो सर्कस ख़तमु कयो वञे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मनी लॉन्ड्रिंग जो पैसो रियासत ऐं मुल्क जे अहम इदारनि खे कमज़ोर करण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे आहियूं। सिंध जे सुद समा वारे वज़ीर शहजील इनाम मेमन चयो आहे त कूड़े लॉन्ग मार्च खां इतिहादी हुकूमत न इमरान ख़ान पाण खे घबरायल आहे। शहजील इनाम मेमन जो चवणु आहे त PTI जे ड्रामे मार्च खे अॼु 20हों ॾींहुं आहे, पर 380 किलोमीटरनि जो शार्ट फ़ासिलो तय न करे सघियो। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त PTI ऐं इमरान ख़ान खां मुतालबो कयूं था त GT रोड ते जारी पंहिंजो सर्कस ख़तमु करियो। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन चयो त मनी लॉन्ड्रिंग जो पैसो रियासत ऐं मुल्क जे अहम इदारनि खे कमज़ोर करण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। शहजील इनाम मेमन वधीक चयो त इमरान ख़ान इसराइल ऐं भारत सां ख़तमु न थींदड़ पैसो गॾु कयो आहे, जेको जलसनि, जुलूसनि ऐं कॉन्सर्ट्स ते ख़र्च कयो वेंदो। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, छा अपडेट आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो अहम बयान आहे। संदसि चवणु आहे त कूड़े लॉन्ग मार्च खां इतिहादी हुकूमत न, पर इमरान ख़ान पाण जेको आहे घबराइजी चुको आहे। संदसि चवणु आहे त PTI जो को बि अॻुवाण चवे थो त छंछर ते रावलपिंडी पहुचंदासीं, को चवे थो त असां जेको आहे सूमर ते रावलपिंडी पहुचंदासीं। संदसि चवणो त PTI जी जेका ही नोटंकी मार्च आहे उनखे अॼु 20हों ॾींहुं आहे, पर 380 किलोमीटर जो नंढड़ो मुफ़ासिलो जेको आहे उहो बि तय न करे सघियो आहे। शर्जील इनाम मेमन वधीक चयो त PTI इमरान ख़ान खां मुतालबो आहे त GT रोड ते जेको आहे सो GT रोड ते ही जेको लॉन्ग मार्च आहे उहो पहुचायो वञे। संदसि चवणो हो त PTI जे जेके कारकुन आहिनि उहे बि बेज़ार थी चुका आहिनि लॉन्ग मार्च मां। हुन चयो त कूड़ा ऐं मुनाफ़िक़ ख़ान जो जेको असुलु चेहरो आहे उहो आवाम जे आॾो बेनकाब थी चुको आहे। दवाऊं, खंड, कणिक ऐं घड़ी चोर जा जेके कारनामा आहिनि उन्हनि सबबु पाकिस्तानी अवाम जेका आहे उनजो जेको असुली चेहरो आहे उहो सुञाणे चुकी आहे। तोशाखाना मां रुगो घड़ी न आहे, पर समूरो सामान जेको आहे उहो खणी गुम कयो वियो आहे। इमरान ख़ान कूड़ो ऐं ॿ नंबरी कमनि में तमामु माहिर ऐं एक्सपर्ट आहे। इमरान ख़ान इसराइल ऐं भारत खां न ख़तमु थींदड़ जेको पैसो आहे उहो गॾु कयो आहे, ऐं उन्हनि पैसनि मां जेको आहे जलसा जुलूस कया पिया वञनि ऐं म्यूज़िकल जेके प्रोग्राम आहिनि उहे कया पिया वञनि। संदसि चवणो हो त इमरान ख़ान ज़मान पार्क लाहौर रहायशगाह ते 90 लख रुपया बुलेट प्रूफ शीशनि ते जेको आहे ख़र्च करे चुको आहे। इहे पैसा किथां पिया अचनि? एतिरो पैसो ख़र्च थियण बावजूदि इमरान ख़ान जो जेको लॉन्ग मार्च आहे उहो नाकाम लॉन्ग मार्च आहे। जी शबीर लाशारी, अपडेट ॾियण वॾी महिरबानी।